जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिन वक़्तु शदीद कोहीड़ो आहे। लाड़काणे जो इलाइक़ो नवदेरो ऐं भरपासे में बि हिन वक़्तु थधि ऐं कोहीड़े जो राॼ आहे। तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ जो रिपोर्टर नूर मोहम्मद खां। नूर मोहम्मद, आगाह कजो, छा आहे सूरतहाल आहे नवदेरो ऐं भरपासे में? नवदेरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में सख़्तु कोहीड़े सबबि थधि में इज़ाफ़ो थी वियो आहे, जंहिं सबबि माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। जॾहिं त नवदेरो खां रतोदेरो, लाड़काणो, सखर, मदेजी ऐं ॿियनि शहरनि तां वेंदड़ ट्रैफिक पिणु रोडनि तां गाइब आहे। ड्राइवरनि ॾांहुं राब्तो करण ते ड्राइवरनि ॿुधायो त कोहीड़े सबबि ड्राइवरिंग करण में तमामु घणी मुश्किलातूं पेश ईंदियूं आहिनि, जंहिं सबबि गाॾियूं साइड करे बीहारे छॾियूं आहिनि। कोहीड़े सबबि सिंध जे मशहूर अख़बार रोज़ानी पंहिंजी अख़बार समेत ॿियूं केतिरियूं ई अख़बारूं शहर में न पहुची सघियूं आहिनि, जंहिं करे पढ़ंदड़नि में बेचैनी छायल आहे। जी, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी अवां जी नूर मोहम्मद। आगाह कयूं पिया अवां खे त लाड़काणो जे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिन वक़्तु शदीद कोहीड़ो आहे।